अस्सलाम वालेकुम मुझा मोहतरम जनाब भाव एजाज़ लगारी साहब अस्सलाम वालेकुम कहिड़ा हाल तो उम्मीद कंदुमि था ख़ैर ख़ैर सां हूंदो। भाव एजाज़ लगारी साहब मुंहिंजो नालो नज़र मोहम्मद आहे। मां रतेदरे जो रहाइशी आहियां। वॾे अलम पाक ते वेठो आहियां दर्ज़गी बाज़ार में। मुंहिंजो नंढड़ो अर्ज़ु आहे, मुंहिंजो ग़रीबाणो हाल आहे। मुंहिंजा 3 नंढड़ा मासूम बचड़ा आहिनि, 2 न्याणियूं आहिनि, 1 पुटु आहे। मूं वटि वीलो वसियाल कान्हे को। मां रेड़ी हलाए पंहिंजे बचनि जो पेट पालींदो आहियां। एतिरो कमाईंदो आहियां, 700-800 रुपया रोज़ी कंदो आहियां। पंहिंजे बचनि जी ख़्वाहिशी पूरी न कंदो आहियां। जॾहिं मुंहिंजा बचड़ा ख़्वाहिश कंदा आहिनि का शइ जी, बसि सब्र करे चुप करे वेही रहंदो आहियां ऐं अलाह साईं खे ॿधाईंदो आहियां। अलाह साईं जे हज़ूर जी बारगाह में मां दुआ कंदो आहियां अलाह साईं खां, या अलाह साईं मुंहिंजो एतिरो ॾे कि मां ॿाहिरि बचनि जी ख़्वाहिशी पूरी करे सघां। वेलो कमाईंदो आहियां, वेलो खाईंदो आहियां। एतिरो बि न आहे जो 10 ॾींहं जो मां राशन घर में विझी सघां। महिरबानी करे मुंहिंजो घर जो विज़िट कयो। तव्हां ॾिसो, तव्हां कंहिं पंहिंजे माण्हू खे मोकिलियो मुंहिंजे घर जो विज़िट करे मुंहिंजे घर जो सूरत हाल छा आहे। मां बचड़नि जी तालीम बि सही तरह नथो निभाए सघां। मुंहिंजे नंढड़े बचड़नि जा बि बैग फाटल आहिनि। रोज़ मुंहिंजा बच्चा चवंदा आहिनि बैग लाइ बाबा बैग वठी ॾे, किताब किरी थी पवनि। मां चयो हाज़िर पुटु दुआ कयो अलाह पाक खां, अलाह साईं मूंखे रोज़ी एतिरी ॾे मां तव्हांखे नवां बैग वठी ॾियां। रोज़ जीअंदो आहियां, रोज़ मरंदो आहियां। पंहिंजे बचनि जी ख़्वाहिशूं न पूरी करे सघंदो आहियां। तव्हांजे अॻियां नंढी अर्ज़ु रखां थो, मुंहिंजी महिरबानी करे मुंहिंजी मदद कयो। मुंहिंजे घर जो दर बि भॻल आहे। राति जो दरवाज़ो ईअं अटकाए सिरनि ते ॿियारे राति सुम्ही पवंदा आहियूं अलाह खे यादि करे, या अलाह पाक असांजे पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखिजांइ। मुंहिंजे घर जो विज़िट कयो, महिरबानी तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। अलाह साईं तव्हांखे पंहिंजे हज़ूर में घुरायो। अलाह ताईं तव्हांखे उमिरो करायो आहे। अलाह साईं तव्हांखे हज बि कराए। असांजी दुआ आहे तव्हां सां कठे। जेको बि मुंहिंजो भाउ हे ॿुधी रहियो आहे, ख़ुदा रा भाउ एजाज़ लगाड़ी ताईं हे मुंहिंजी वीडियो पुॼाए। अलाह साईं तव्हांखे हिन शइ जो अजर सवाब तौफ़ीक़ अता फरमाईंदो। आमीन सुबह आमीन या रब्बिल आलमीन। इहा मुंहिंजी रेड़ी आहे साईं। मां घर जे अॻियां बि रेड़ी हलाईंदो आहियां पकोड़नि जी। बसि गुज़र सफ़र पंहिंजे बचनि जो कंदो आहियां। 2 किलो बेसण कढंदो आहियां। गुज़र सफ़र थींदो आहे, 700-800 रुपया बची वेंदा आहिनि। पंहिंजे घर जो गुज़र सफ़र कंदो आहियां मेन घिटीअ में। हे मुंहिंजो दरवाज़ो आहे, घर जो दरवाज़ो ॾिसो त तव्हां भॻल पिया आहिनि। इहो हणी राति जो सुम्ही पवंदा आहियूं। हे मुंहिंजी मेन घिटी आहे। अस्सलाम वालेकुम मुंहिंजे काबिल कराम भाउ एजाज़ लगारी साहब और भाउ मुनीर ख़ान। अस्सलाम वालेकुम भाउ मुनीर ख़ान, भाउ एजाज़ लगारी साहब। मां तव्हांखे पंहिंजे घर जो विज़िट थो करायां। मुंहिंजे घर जो विज़िट कयो। हे मुंहिंजे घर जो विज़िट आहे। नंढड़ो रूम आहे मुंहिंजो 10 बाय 12 जो। हे मुंहिंजी घरवारी शइ खपाईंदी आहे स्कूल जी तालीम जी ख़र्च पूरो करण लाइ, ऐं मां रेड़ी हलाए पंहिंजे बचनि जो घर जो गुज़र सफ़र कंदो आहियां। अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी साथ जी ज़रूरत आहे। तव्हां कंहिं बि माण्हू खे पंहिंजे माण्हूअ खे मोकिले मुंहिंजे घर जी विज़िट करायो। मां कहिड़े तकलीफ़ में आहियां, कहिड़े तकलीफ़ में न आहियां। तव्हांजी वॾी महिरबानी थींदी।